तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारी किस्त आहे। छा मीर जे घाटे में लीमो पइजी वेंदो चोरी जे चक्कर में गाह खयां अथई या रीणूं खयूं अथई, या मीर इन खे गोली हणी लीमे खां जान छॾाईंदो। छा नवाब खान वाकई मीर जी ॻाल्हि ते यकीन कंदो या लीमे जी ॻाल्हि ते यकीन कंदो त लीमो जेको चयो थो मुंहिंजा गह खणी वियो आहे, मीर मूंखे कसम ॾे, कंहिंजी ॻाल्हि ते यकीन कंदो। नेक्स्ट एपिसोड में मूसा घर नवाब खान जे में घिरी करे उतो नैना ऐं हाकिमज़ादी खे छॾाइण में कामयाब थी वेंदो या पकड़ियो वेंदो या पुलिस जे हवाले कयो वेंदो या मारियो वेंदो। छा थींदो? छा मीर इन शइ खे नाकाम करे विझंदो या छा सिजावल खान वारा बि साथ ॾींदा मूसा जो, या हू मूसा खे सिजावल इस्तेमालु करे रहियो आहे फ़िलहाल वक़्ती तौरु। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में, इनखे पूरो ॾिसजो ऐं तव्हांखे आराम सां कहाणी बि सम्झ में अची वेंदी। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, थी सघे त बेल आइकन खे ऑल ते करे फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। कहाणी तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तो। लीमे जेको आहे इहो लसूड़े वांगुरु पइजी वेंदो मीर जी गिची में, ऐं नवाब खान खे त चई चुको आहे मूंखे हिन खां कसम वठी ॾे। हाणे लीमे खां फाथो आहे मीर, ऐं ॻह त हुया ई कोन लीमे जे घर में, लेकिन वरी बि हुन इल्ज़ाम आयो ऐं त हाणे कसम ॾे। हाणे नवाब खान खे अची चवंदो मीर त मूंखे जान छॾा न त मां इनखे मारींदोमांइ, ऐं नवाब खान बि इहो पुछंदो त मां लीमे खां पक कयां त ॻह तूं वाकई खयां आहिनि या न, ॻह हुया ई कोन, लेकिन हू शक सम्झी वेठो आहे, हुनखे त ख़बर न आहे को मूसे प्रेशर ॾिनो आहे। बाक़ी सिजावल खान पंहिंजी पूरी कोशिशि कंदो त नवाब खान जे घर गिरां ऐं इंफॉर्मेशन लां त हाकिमज़ादी ऐं नैना किथे वाड़ियल आहिनि राति जे टाइम। इहे हिकु ॿ किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो त इहो वाक़िया थींदा। बाक़ी जेको आहे इन सां गॾु सिजावल जो फ़िलहाल वक़्ती तौर सां साथ आहे, अॻिते बि सिजावल कमु कढण खां पोइ मूसा खे पासे करण जी पूरी कोशिशि कंदो। दोस्तो वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।